हाय, निशा सलूजा यो। अज मां भाविका वटि आई आहियां। छा अट्रैक्शन आहे, असीं सिंधी अजरक जो हिन कयो आहे प्रमोशन एंड असीं प्राउड फील था कयूं असांजे सिंध हाणे कपिड़नि में बि प्रमोशन कंदासीं। ऐं दिस अजरक रिलेटेड टू सिंध कच्छ तव्हां ॾिसी सघो था। इयररिंग्स बि अजरक जी, सभु शइ टॉप टू बॉटम। मां ड्रेस बि अजरक जो ई पातो आहे, भाविका ॾिनो। एंड जेके भी सिंधियूं आहिनि सभिनीनि खे मां चवंदसि प्लीज डू कम एंड सी द कलेक्शन ऑफ भाविकास ओवर हियर। थैंक यू सो मच निशा सलूजा। जय झूलेलाल, मां रोशनी गुलानी। अॼु मां आई आहियां भाविका परनानी जे घर में। हुन जी नई कलेक्शन आई है अजरक जी एंड ही सिंध जी कलेक्शन आहे जो असांजा एंसेस्टर्स ने स्टार्ट कयो हो ऐं हाणे ही सभु जगह वर्ल्ड वाइड फेमस थियो आहे। असां जॾहिं बि ॾिठो आहे ही वारी कलेक्शन, असां नॉर्मली सूट्स में ऐं नॉर्मल कलेक्शन विद दुपट्टा ही सभु ॾिठो आहे, पर भाविका हिन खे एतिरो सुठे सां हिन कलेक्शन कयो आहे कि ही डेनिम जैकेट्स जे मथां, कॉट सेट्स जे मथां है ना सॼो यूज कियो आहे कलेक्शन, विच इज मतलब बहुत वेरेबल है और हम लोग सोच सकते हैं कि भाई कि ये कैसे हमें पहनना है। जय झूलेलाल। अॼु मां हिकु प्रोडक्ट लॉन्च ते आई आहियां। असांजी भेण भाविका परनानी जेके वॾी डिज़ाइनर आहे, उन असांजो जो सिंधी कल्चर आहे उनखे अजरक प्रिंट उनखे चइबो आहे अजरक ओडिसी, उनखे पंहिंजे डिज़ाइननि में खणी आई आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे अजरक छा आहे? अजरक असांजो कल्चर आहे, असांजी हेरिटेज आहे। ही असांखे पंहिंजी धरती सां जोड़ंदी आहे। इहो ई कमु असांजा एंसेस्टर्स हुआ, ही कमु कंदा हुआ। ही प्रिंट हाणे इंटरनेशनली फेमस थी वई आहे। ऐं थैंक्स टू हिन डिज़ाइनर जो जेको ही असांजो सिंधी कल्चर, जेको हेरिटेज आहे, जेको असांजा आर्टिसंस आहिनि, कि उन्हनि जो हिन जो कलर्स, कि जेको तव्हां ॾिसो था ही छा आहे, ही अर्थ, ही असांजी धरती सां जुड़ियो आहे। हिन जा कलर्स सॼा अर्दन कलर्स आहिनि। ऐं अर्दन कलर्स यूरोप में छा कलर हलंदा आहिनि, यो ब्राउन, यो ब्लैक, यो ग्रे। ऐं उन्हनि खे ही सभु शयूं वधीक वणंदियूं आहिनि छोकी हिननि में जो जेके डिज़ाइन है वो ही मिलंदी है। तो ही थैंक यू सो मच कि तुम असांजो कल्चर खे एॾो अॻियां खणी विया आहियो। ऐं पक्का मां ज़रूर ही पाईंदसि, मां फ्लॉन्ट कंदसि मुंहिंजो कल्चर, मुंहिंजो सिंधी कल्चर। This is my very new collection Ajrak Odyssey. As you all have seen, I have shared lots of posts about this. So this is basically have you heard about Ajrak print? Yes. Yeah. So हमारे सिंध में और गुजरात में अजरक प्रिंट बहुत फेमस है। और अजरक प्रिंट सिंध में इसको बहुत ही स्पेशल माना जाता है, इसको बहुत प्योर माना जाता है। हमारे जो मतलब हमारे कल्चर में इसको बहुत रिस्पेक्ट दिया जाता है अजरक प्रिंट को। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल तां मां पायल भारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। तव्हांखे शाबस हुजे जो तव्हां मुंहिंजा हेतिरा वॾा वीडियोस पंहिंजो कीमती वक़्तु ॾेई करे ॾिसंदा आहियो ऐं घर घर ताईं पहुचाईंदा आहियो। उहा ॻाल्हि बि आहे कि किन भेनरुनि ऐं भाउरनि खे वक़्तु कोन्हे, हिन जे लाइ अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब बि कोन कयो अथऊं, पर उन जे लाइ बि मूंखे दुख कोन्हे, छो जो जेके ॾिसनि था मुंहिंजे लाइ उहो ई काफ़ी आहे। पर ब्लेसिंग मुझे हर सिंधी करे रहियो आहे, हिन जे लाइ मां ॾाढी भाॻनि वारी आहियां। अॼु मां आई आहियां भाविका परनानीअ जे एग्ज़िबिशन। अॼु हुन एग्ज़िबिशन में हिकिड़ो नओं कमाल जो कमु करे ॾेखारियो आहे। अजरक असांजे सिंधियुनि जो फेमस कपिड़ो मटीरियल जंहिंजो नालो आहे अजरक। मां इहो त ॿुधो हो कि अजरक जूं टोपियूं पाए करे सिंधी नचंदा आहिनि, टपंदा आहिनि, हा न। घणनि ई मेलनि ते असीं टोपियूं पाईंदो ॾिठो आहे। मां सिर्फ़ भाविका तोखां इहो सुवाल पुछण थी चाहियां कि आख़िर इहो कीअं तुंहिंजे मन में आयो कि तूं अजरक खे मटीरियल खे यूज़ करे पंहिंजे डिज़ाइनिंग में, चवंदा न हिकिड़ो इहो बि टैलेंट आहे, उनमें तूं पंहिंजे डिज़ाइन करे पंहिंजे कपिड़नि में इस्तेमाल कयो आहे। So, as a designer, हम क्या करते हैं ना, sorry auntie, I am speaking in Hindi and English because my Sindhi is not too good, so better I will speak in Hindi so everybody will understand. पर थोड़ा थोड़ा तो थोड़ा मां सिंधी में ॻाल्हाईंदसि for sure.
जैसे कि हम डिजाइनर्स आंटी कलेक्शन कोई भी बनाते हैं तो किसी ना किसी कल्चर को, इंडिया को प्रमोट करते हैं, इंडियन कल्चर को लेकर के कुछ ना कुछ थीम हम लोग यूज करते हैं, जैसे जयपुर का हो गया या हमारा पंजाब को लेकर के हो गया या किसी टेम्पल को लेकर के, हिस्टोरिकल प्लेस को लेके हो गया, किसी भी चीज को लेकर के, थीम को लेके हम लोग अपना कलेक्शन क्रिएट करते हैं। तो एज अ सिंधी व्हाट आई थॉट कि जब हम इतनी चीजों को लेके कल्चर को प्रमोट कर रहे हैं तो व्हाई नॉट आवर कल्चर सिंधी। करेक्ट। और सिंधी में अजरक प्रिंट की क्या इम्पोर्टेंस है वो धीरे धीरे लोग फेड अवे होती जा रही है, धीरे धीरे उसकी इम्पोर्टेंस लोग खत्म होती जा रही है चीजों की। और सिर्फ सिंधी कल्चर को लेकर के नहीं, दूसरे भी जो कल्चर है मैं सबको बोलूंगी अपने कल्चर को किसी ना किसी तरीके से प्रमोट करे, बिकॉज जो हमारी ट्रेडिशनल चीजें हैं, जो हमारे कल्चर को, हमारा प्राइड है, हमारे लिए बहुत प्राउड की चीजें हैं, उनको अगर हम पीछे छोड़ देते हैं तो वो अच्छी बात नहीं होती है। दिस इज नॉट गुड। तो अगर आपके पास टैलेंट है और उस टैलेंट को यूज करके आप अपने ट्रेडिशन को, अपने कल्चर को आगे ले जाते हैं तो वो बहुत अच्छी बात होती है। सो उसी को लेकर के, उसी थॉट को लेकर के मैंने कहा कि चलो अब हम लोग अजरक प्रिंट को लेकर के कलेक्शन बनाएंगे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि अजरक प्रिंट जेका तव्हांखे इहा ख़बर आहे कि अजरक प्रिंट किथे शुरूआत थी हुई, उनजी शुरूआत किथे थी तव्हांखे ख़बर आहे? पाकिस्तान, सिंध जी, है ना? हाँ। घणेई साल अॻु हाँ। इहा शुरूआत थी हुई। हाँ। ऐं अॻे घणे क़दुरु माण्हू इहा अजरक प्रिंट खे यूज़ कंदा ऐं पाईंदा हो, है ना? त ॾाढी आहे त प्राउड जी ॻाल्हि, पर तव्हांखे छा लॻे थो कि जेको तव्हां इहो सपनो ॾिठो आहे कि पंहिंजे अजरक प्रिंट खे ॿिए मटीरियल सां गॾु यूज़ करे कुझु हिकिड़ी डिज़ाइनिंग करण ऐं हिकिड़े कपिड़े खे, यानी हिकिड़े मटीरियल खे, या हिकिड़े चओ सूट चओ या पैंट चओ या कोट चओ, राइट, या का फ्रॉक चओ, उन में अजरक प्रिंट खे यूज़ करे तव्हांखे लॻे थो कि इहो हलंदी, माण्हुनि खे वणंदो? हाँ, जरूर। तो जब मैंने अजरक प्रिंट के बारे में लोगों को बताया कि अजरक ओडिसी कलेक्शन इज गोइंग टू कम, मैं लॉन्च करने वाली हूँ, तो सबके माइंड में सबसे पहले एक ही चीज आई कि अगर मैं अजरक प्रिंट के खड़ी करे कुछ लॉन्च थी किया था, दैट मीन्स शी विल गिव अस सूट्स, साड़ीज, ट्रेडिशनल थिंग्स लाइक या तो सलवार हो गई या तो हमारा जैसे कि हम कॉर्सेट सिंपल से पहन लेते हैं, या ठीक है। किसी ने भी ये एक्सपेक्ट नहीं किया था कि हम उसको कुछ ऐसा फ्यूजन बना लेंगे जो कि ट्रेडिशनल के साथ साथ हमारे मॉडर्न कल्चर को इंक्लूड करके कुछ ऐसी चीज, ऐसा आउटकम आएगा जो कि हर जनरेशन के लिए, हर एज ग्रुप के लिए मतलब वो लोग देखेंगे तो डेफिनेटली दे विल थिंक वंस कि हाँ मुझे ये ट्राई करना है, मुझे ये पहनना है। जैसे कि यू विल सी वन जैकेट इज देयर, लॉन्ग ड्रेस इज आल्सो देयर, कॉर्ड सेट इज आल्सो देयर, डेनिम को मिक्स करके बनाया है, दैट इज दिस वन यू आर सीइंग कि लाइक हमने अजरक के बटन्स यूज किए हैं इसमें, ॾाढो सुहिणो पियो लॻे। हाँ हाँ, तो ऐसे करके। और उस वाले में, रेड वाले में यू कैन सी जैसे कि हमारा जिप आप खोलोगे तो अंदर से आपको अजरक प्रिंट का आप खोल सकते हो। तो ये कुछ ना कुछ डिफरेंट चीजें करके हमने कुछ ऐसा कलेक्शन क्रिएट किया कि नहीं, इसको कुछ ऐसा बनाना है जो हमारे लिए, हमारी हर एज ग्रुप के लिए अच्छा हो, हर जनरेशन के लिए अच्छा हो, और ट्रेडिशनल भी हो और साथ साथ मॉडर्न लुक भी हो। वेरी गुड। असी सिंधियुनि जेको पातो हाँ, वो हाणे वरी शुरुआत करे सघूं। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि थी चवां मां तव्हांखे, हिन जीअं हे हिकिड़ो ड्रेस आहे, हिन में सिर्फ़ मां बटन में यूज़ कई आहे अजरक प्रिंट, त छा थींदो? हाँ, केर भी हिन खे पाईंदो पहिरीं पहिरीं बटन खे ॾिसंदो हिन में छा आहे, मतलब ध्यान हिकदम वेंदो कि हिन में प्रिंट में छा आहे, मतलब इट्स प्रिंटेड एज अजरक। वेरी गुड। तो वो अपने आप आपका ध्यान अपनी तरफ खींचेगा, दैट इज द ओनली थिंग। वेरी गुड। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां वापसि असांखे यादि कराए रहिया आहियो कि असांखे अजरक प्रिंट जेका आहे, असांजा जेके सिंधी अजरक प्रिंट खे इस्तेमाल कंदा हुआ, है ना? हाँ। असीं वो वरी शुरुआत कयूं। तव्हां इहो जेको तव्हांजी इहो सोच आहे ॾाढो सुठो आहे। भॻवान कंदो तव्हां अॻियां वधंदा विझंदा रहंदा। ऐं असीं निमाणी वेनती कयूं था पंहिंजे सभिनी सिंधियुनि खे कि तव्हांखे अगरि वरी अजरक प्रिंट खे पंहिंजे कंहिं बि
डिजाइनिंग करे कंहिं बि मटीरियल में यूज करणो आहे या तव्हांखे को डिजाइनर ठाराइणो आहे, फैशनेबल को ड्रेस ठाराइणी आहे त तव्हां भाविका परनानी सां ॻाल्हाए सघो था ऐं हिन जो नंबर बिल्कुलु तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल जे माध्यम सां ज़रूरु ॾिसंदा। ऐं वेंदे वेंदे जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल।